सारियुनि जे अघ जे हवाले सां मुफ़्ती साहब ऐं मुख़्तलिफ़ फ़सलनि जे हवाले सां रोज़ ई ॻाल्हायूं था, असांजी त ॻाल्हाए निड़ी वेहिजी वई आहे। ॿुधण वारा जॾहिं ॿुधनि, असीं रड़ियूं करे सघूं था, ॿुधणु कमु त हुननि जो आहे, सरकार जो। उहो सम्झे थी त न अहिड़ो कोई मसइलो कोन्हे। हाणे कमनि जा आबादगार परेशान वेठा आहिनि, पोइ कणिक जो वारो ईंदो, मसइलो त ज़ाहिर आहे ऐं खंडु चढ़ंदी थी वञे। हा ज़ाहिर आहे। खंडु मां त चाहियां पियो न, मसइलो इहो आहे त न पोखींदड़ खे फ़ाइदो, न एंड यूज़र यानी आम बाप जेको इस्तेमालु करे थो शहरनि में, न उनखे फ़ाइदो। वीचारा खाई वञनि था सभु। जी हा, जी हा। ऐं बसि ऐं बाक़ी चांवरनि जो रेट हाणे सारी न आहे न, चांवरनि जो रेट हाणे वधी वेंदो जॾहिं वक़्तु ईंदो त। ऐं इम्पोर्टेंट जेको आहे उहो माना आइनी अमेंडमेंट्स ऐं इहे हा, इहे ज़रूरी कमु आहे। हा ज़रूरु कमु आहिनि त जीअं रही था सघूं, रही वेंदासीं त सुठो कमु कमु। और जहाँ तक शकील साहब कहा कि कोई नई कोई ऐसी तरमीम है, देखिए तरमीम की ज़रूरत थोड़ी है। स्ट्रक्चर मौजूद है। करप्शन ख़त्म करने के लिए आपको तरमीम की ज़रूरत है क्या? लॉ एंड ऑर्डर ठीक करने के लिए, गुड गवर्नेंस करने के लिए, मामला एजुकेशन ठीक करने के लिए, सेहत का डिपार्टमेंट ठीक करने के लिए, तमाम मामलात करने के लिए आपको क्या तरमीम लानी है क्या? नहीं जी। ऐं सभु जेको हाणे अॼु बि सेनेट में पास थी विया, कल्ह 9 मिंटनि में नेशनल असेंबली में पास थिया, अॼु सेनेट में बि कोई 9-10 मिंटनि में पास थी विया इहे बिल्स जेके कल्ह आर्मी एक्ट हो। आर्मी एक्ट, एयरफोर्स एक्ट। त आर्मी एक्ट में हाणे इहो थी वियो त हिकिड़ा जेके आहिनि आर्मी चीफ त थी विया, चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस हू त मथे थी विया, सभिनी टिनी फ़ौजनि बड़ी फ़ौजनि टिनी फ़ौजनि जा मथे, नेवी एयरफोर्स हिन खां मथे थी विया। पोइ हिकिड़ो इहा ॻाल्हि नई मुंहिंजे साम्हूं कल्ह आई त डिप्टी या वाइस आर्मी चीफ बि हूंदा, यानी इहो नओं उहिदो क्रिएट थींदो। जेके जेको आर्मी चीफ जा जेके अमूर हूंदा, हू डिप्टी आर्मी चीफ हलाईंदा, ईअं न? यस ओके। एंड ऑन द रिकमेंडेशन ऑफ आर्मी CDF, माना चीफ ऑफ डिफेंस जेको यानी सोली सिंधी में जनरल आसिम मुनीर साहब जी रिकमेंडेशन ते हुननि जो डिप्टी हिकिड़ो ज़ाहिर आहे उनखे उन्हनि जी पसंदि जो ई ऑफिसर हूंदो जेको हुननि सां गॾु कमु कंदो, सो हू डिप्टी आर्मी चीफ हूंदो। माना छा हू जेके फ़ौज जा आर्मी जा समूरा अमूर हूंदा हू हलाईंदा? यस। ओके। अच्छा, पोइ हिकिड़ो जेके कमांडर नेशनल स्ट्रेटेजिक कमांड, स्ट्रेटेजिक कमांड जेके मुल्क जा स्ट्रेटेजिक मामलात आहिनि उनखे हलाइण लाइ बि हिकिड़े कमांडर साहब मुक़ररु थींदा। उहो बि 4 स्टार जनरल हूंदा। जनरल 4 स्टार रैंक जो को रैंक जो को न आहे, मतिलबु प्रोबेबली लेफ्टिनेंट जनरल जनरल्स, पोइ हाणे 3 स्टार जनरल त 1 स्टार जनरल त ब्रिगेडियर हूंदो आहे। बसि उहो त इहो लिखियलु आहे फ्रॉम द जनरल्स ऑफ द पाकिस्तान आर्मी, त पोइ उहो 1 स्टार 2 स्टार 3 स्टार कुड बी एनी। अच्छा, सो दैट मीन्स के पोइ हुते उहो बि आर्मी चीफ यानी जनरल आसिम मुनीर साहब मुक़ररु कंदा। ओके। उहो रिकमेंडेशन ऑफ द आर्मी चीफ टुवर्ड्स। पोइ उन्हनि जा टेन्योर्स बि 5-5 साल हूंदा। उन्हनि जो बि टेन्योर डिफाइन थियल आहे 3 सालनि जो। उहो 3 साल 3 सालनि जो। CDF 5 साल रहंदो। CDF 5 साल यानी आसिम मुनीर साहब जी कल्ह बि पाण डिस्कस कयो त 2028 ताईं हाणे 3 में न हींअर हा 2030 ताईं फ़ौजनि जा सरबराह रहंदा ऐं 5 साल अगरि एक्सटेंशन वरितो त 2035 ताईं। यस। अच्छा, ऐं जेको डिप्टी हूंदो उहो 2028 ताईं रिटायर थींदे। डिप्टी जी पंहिंजो रैंक आहे, बसि जेसि ताईं रैंक ताईं रिटायर थियो त वरी पोइ आर्मी चीफ में अपॉइंट करे छॾींदा। इट विल बी जस्ट, इट्स नॉट अ कॉन्स्टिट्यूशनल पोजीशन, इट विल बी जस्ट आर्मी जे अंदरि पोजीशन। ठीकु थी वियो। हाणे इहो आहे माना सॼो सिस्टम चेंज थियो आहे। पोइ हाणे केतिरो छा थिए थो छा नथो थिए का ख़बर न आहे। पर सभु हुन में हिकिड़ी नंढड़ी शइ हिकिड़ी जेका वॾी इंट्रस्टिंग लिखियलु आहे त नेशनल स्ट्रेटेजिक जेका कमांड आहे, उन्हनि जा जेके ड्यूटीज़, उन्हनि जा जेके रोल्स, उन्हनि जा जेके रूल्स वग़ैरह उहे सभु डिफाइंड बाय द प्राइम मिनिस्टर हूंदा। सो इज़ इट एन आर्मी पोस्ट और इज़ इट अ सिविलियन पोस्ट? सम्झ में ॻाल्हि न आई त माना अपॉइंट त उन्हनि में आर्मी जा अफ़सर थींदा, उहे बि ऑन ड्यूटी थींदा, पर पोइ जॾहिं ऐं हू CDF जी मंज़ूरी सां थींदा। यस, उन्हनि जी रिकमेंडेशन ते उनजी रिकमेंडेशन पोइ प्रोबेबली हुननि खां वक़्त ब वक़्तु प्राइम मिनिस्टर अगरि हुननि जी ज़िम्मेवारियुनि में हुन कमांडर जी स्ट्रेटेजिक कमांड जेको हलाईंदा उनमें अगरि इज़ाफ़ो कंदा वञनि त शायदि इन करे ही प्राइम मिनिस्टर खे थोरो गुंजाइश छॾी वई आहे त वक़्त ब वक़्तु उन्हनि जी ज़िम्मेवारियुनि में हुननि जी कमनि में इज़ाफ़ो करणु चाहिनि थो, करे सघंदा। हाणे छा आहे छा न आहे छा नथो निकिरे सभु इहे त माना एग्ज़ैक्टली चयो थो वञे त न्यूक्लियर जे हवाले सां आहे, पर हाणे केतिरो न्यूक्लियर जे हवाले सां आहे का ख़बर न आहे। ऐं सभु हाणे सम्झिजे त माना जेकॾहिं कुझु माण्हू जेका लैंग्वेज निकिती आहे कुझु आहे उहा राजा परवेज़ अशरफ साहब जी हुजे, जेको चवनि था
गल काम मुक गया है तुम्हारा। राणा सना साहब चवनि त बाबा हाणे हिननि जी कमु थी वियो आहे, ॻाल्हि थी वई आहे, हाणे हिननि जो कमु पूरो आहे, कंहिंजो पीटीआई वारनि जो कमु पूरो आहे। फैसल लावड़ा साहब चवनि था त भई तव्हां कुझु बि न थींदा आहियो, सभु कुझु असां आहियूं। त पोइ ऑपोज़िशन लाइ त ज़ाहिर जॻह नाहे, पर छा करणु वञे जो जीअं तव्हां शुरू में ॻाल्हि कई त सिस्टम पाण खे फुल सिक्योर थो करे, त पोइ सिक्योर लाइ त ॿ ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, या त काथा थ्रेट हूंदो आहे या त इन फ्यूचर का अहिड़ी शइ थियणी हूंदी आहे जंहिंखे सिक्योर करणो हूंदो आहे। एक्चुअली छा आहे त जॾहिं हिकिड़े सिस्टम में हिकिड़ा हमख़्याल माण्हू अचनि था ऐं हुननि खे स्पेशली को कंपनी, स्पेशली न इवन का कंपनी हुजे, मुल्की सतह हुजे, कोई इदारो हुजे, त जॾहिं हुननि खे चो तरफ़ इहा आवाज़ ॿुधण में अचनि था ऐं इहो पराॾो हुजे थो त तव्हां हुननि जी लेजिटिमेसी क्वेश्चन में हुजे थी, त उन्हनि खे बनता नथी मिले त न ही तव्हां सही न आहियो, त हिकिड़ो इनसिक्योरिटी फीलिंग अचे थी। त पोइ जॾहिं अहिड़ो वक़्तु अचे थो जॾहिं हू सम्झनि था ही मौज़ू वक़्तु आहे, त हू पंहिंजा जेके लूप होल्स हुजनि था, जिथां जिथां हुननि खे को सुभाणे लाइ ख़तरो थी सघे थो, उहो हू सुराख बंदि करे छॾीनि था। त जीअं सुभाणे ही छाकाणि त इनसिक्योरिटी पहिरें ॾींहं खां सीड करे थी न, मिसाल ही इलेक्टेड गवर्नमेंट आहे, हिन खे अॼु ताईं तानो मिले थो त तव्हां फॉर्म 47 जा आहियो, ठीकु आहे। त अगरि ही पार्लियामेंट मिसाल हिकिड़ी 28 तरमीम या 29 तरमीम या 40 तरमीम जेका बि आणी, हाणे में चवनि था हिन पार्लियामेंट जो मुद्दो ई असीं साल 2 साल वधाए छॾियूं था, उहो त हले थी ॻाल्हि, चवनि था पिया। त सम्झ में अचण वारी ॻाल्हि आहे न, मुमकिन आहे न। त पोइ जॾहिं ही एतिरो सिक्योर थींदा, जीअं के ज़माने बादशाहतनि में हूंदो हो त माण्हू सिक्योर कंदो न, बादशाह सलामत नओं ईंदो त हू हर पंहिंजे मुखालिफ़ खे ज़ीरो करे छॾींदो हो न, ताकी हुनजी जेको मज़बूत हा बादशाह हूंदा। हा, मुंहिंजे ख़िलाफ़ का आवाज़ ई न उथे लंबे अर्से। त पोइ हिन में छा थींदो आहे, जॾहिं चो तरफ़ सिक्योरिटी घणी अची वेंदी आहे ऐं किथां मतिलबु हुन में को वॉइस ऑफ डिसेंट ख़तमु थी वेंदो आहे, त पोइ आहिस्ते आहिस्ते अंदरि ई इख़्तिलाफ़ जनम वठणु शुरू कंदा आहिनि। यस यस, वेरी ट्रू। हा, वफ़ादार तानादारी ॻाल्हि आहे। ज़ाहिर आहे फ़र्द हुजनि था, हा 7 8 10 5 2 3, उन्हनि जे अंदरि इख़्तिलाफ़ात पैदा थियणु शुरू कनि था, ऐं पोइ हू जॾहिं शइ हू टुटे थी त हू का बैरूनी शइ खां वधीक अंदरूनी इख़्तिलाफ़ जे करे टुटी पए थी। सो जेको बेइंतहा सिक्योर्ड माहौल आहे, उहो ख़ुदि बि हिकिड़ो सबबु हूंदो आहे पंहिंजे टुटण जो। जी हा, इहो मूंखे ईअं महसूसु थिए थो, लेकिन ज़रूरी न आहे उहो हिकिड़े ॾींहं में थिए, ज़रूरी न आहे उहो 1 साल में थिए, 5 साल में थिए, आई डोंट नो, यू कैन नॉट प्रेडिक्ट दैट। लेकिन इहा आहे त जॾहिं माण्हू अलर्ट हूंदो आहे, ॿाहिरां थ्रेट हूंदो आहे, त जेको तव्हांजा इतिहादी हूंदा आहिनि, तव्हां हुननि सां तमामु लचक पैदा करे बि गॾु खणी हलंदा आहियो, छाकाणि त ॿाहिरां डपु हूंदो आहे। पर जॾहिं ॿाहिरां डपु ख़तमु थी वेंदो आहे, त पोइ चवंदा यार गोल केतिरो थो करे, रोज़ अची पख पख थो करे, रोज़ मशवरा थो ॾे, हीअं कयो हुन बसि कयो यार। हम माण्हू खे पोइ हिकिड़ी कॉन्फिडेंस लेवल मथे चढ़ी वेंदो आहे, यस त यार रोज़ यकी हंयो वेठो आहे, बसि करायुसि, हिन खे बि कढी छॾियो, हिन खे बि कढी छॾियो, हिन जे करे थोरी आउं वेठो आहियां हिते। सो ॾिसणो असर इहो आहे त 804 जो अडियाला जेल वारे ॻाल्हियूं हलनि थियूं। हा मिलिट्री ट्रायल शुरू थियण वारो आहे। यार इहो त कमाल करे छॾींदा। ख़ैर कमाल त हींअर बि कनि पिया, यस वधीक कमाल करे सघनि था। जी हा, चवनि था शुरू थियण वारो आहे, इंक्लूडिंग फैज़ ॿई मिलाए करे। पाणी काथे काए ज़मीन त अरे आर्मी जो माण्हू हूंदो त मिलिट्री ट्रायल हली सघे थो, जी हा, हिन ते चल ठीक कुझु बि थी